अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, मुल्क जो महांगाई हुकूमत लाइ इंतिहाई सभ खां वॾो चैलेंज बणियल आहे। नई हुकूमत अचण खां पोइ इहे उमेदूं हुयूं त जल्दी महांगाई ते ज़ाब्तो ईंदो, पर हिन वक़्त ताईं महांगाई तमामु घणी आहे। गुरबत तमामु तेज़ी सां मुल्क जे अंदरि वधी रही आहे ऐं शयुनि जा जेके अघ आहिनि उहे बि तेज़ी सां चोट चढ़ी रहिया आहिनि। उन हवाले सां ताज़ो हुकूमत पारां $1 अरब तजारती कर्ज़ लाइ बाज़ाब्ता तौर ते दरख़्वास्त ॾिनी वई आहे ऐं उन खां अलावा जेकी IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो हुकूमत जो थियो पाकिस्तान जो 12 जुलाई ते, हाणे जेको 13 सेप्टेम्बर ते IMF जो इजलास थियणो आहे उन जे कैलेंडर में गौर हेठि ही मामिलो अञा ताईं न आयो आहे। सो इन ते बि नज़रूं खुतल आहिनि त IMF जेको स्टाफ लेवल मुआहिदो आहे उन तहत कर्ज़ जेको आहे उन में हुकूमत जूं नज़रूं आहिनि त इहे अचनि ऐं उनखां पोइ मुल्क जा जेके मुआशी इशूज़ आहिनि उहे हल थी सघनि, छो जो हर तरफ़ महांगाई जी तमामु वॾी दाह अची रही आहे। ऐं इन खां अलावा पाकिस्तान पारां सऊदी अरब, चीन ऐं मुतहदा अरब अमारात खां $12 अरब कर्ज़ जो रोल ओवर हासिलु करण जी पिणु कोशिशि कई पई वञे ऐं इन खां अलावा बि मुख़्तलिफ़ जेके ॿिया कर्ज़ आहिनि उन लाइ बि हुकूमत कोशिशि वठी रही आहे त जीअं मुख़्तलिफ़ मुल्कनि खां कर्ज़ वठी सघिजे ऐं सऊदी अरब सां पिणु तेल जे हवाले सां बि हुकूमत जो राब्तो आहे त उहो पिणु मुआहिदो उन्हनि जो कर्ज़ बहाल थी सघे। हिन सां इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्क जूं मुआशी हालतूं कहिड़े तरफ़ वञी रहियूं आहिनि, हुकूमत इन ते कहिड़ा क़दम खणी रही आहे, कर्ज़ कॾहिं मिली सघे थो, केतिरो मिलंदो, उन सां मुल्क जूं जेके मुआशी हालतूं आहिनि, गुरबत आहे ख़ासि तौर ते, उहा घटि थी कीअं थी सघंदी ऐं इन खां सवाइ ॿियूं बि कुझु इन ते अपडेट्स आहिनि जंहिं ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। 300 अरब रुपयनि जी कणिक दरामद स्कैंडल जे पिणु ऑडिट जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं इन खां अलावा IMF सां बिजली बिलनि ते सब्सिडी बाबति को मसइलो न आहे, इहो बि वफ़ाक़ी वज़ारत जो इन हवाले सां बयानु साम्हूं आयो आहे। इन सभिनी मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, पंहिंजे एक्सपर्ट सां ॻाल्हाईंदासीं, मुआशी माहिरनि सां, त हुकूमती क़दमनि खे, हुकूमती फ़ैसिलनि खे, मुल्क में थींदड़ मुआशी प्रॉब्लम्स खे असांजो एक्सपर्ट कीअं थो ॾिसे, हू छा थो सम्झे, हुकूमती क़दम बहितर थी रहिया आहिनि ऐं जेके पॉलिसीज़ आहिनि उहे बहितर थी रहियूं आहिनि, छा ईंदड़ वक़्त में उमेदूं आहिनि त मुआशी मामला जल्द हल थी सघंदा ऐं मुल्क जी गुरबत ख़तमु थी सघंदी ऐं मौजूदा हुकूमत जा इकानमीअ जे हवाले सां फ़ैसिलनि खे असांजा मुआशी माहिर कीअं था ॾिसनि। इन हवाले सां असांखे इंतहाई सीनियर मुआशी माहिर अतीक रहमान साहब ज्वाइन किया है। अतीक साहब, हम आपको वेलकम करते हैं, KTN न्यूज़ को आपने वक्त दिया। डॉक्टर शिराज राजपूत साहब असांखे ज्वाइन किया। डॉक्टर साहब, तव्हांखे बि वेलकम था कयूं। डॉक्टर शिराज राजपूत साहब इंतहाई मुआशी माहिर आहिनि, ज़बरदस्त पंहिंजो हिकिड़ो तज़ियो कंदा आहिनि मैशत जे हवाले सां। जॾहिं त डॉक्टर रहीमबख़्श सूमरो साहब सीनियर मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे ज्वाइन किया। डॉक्टर साहब, तव्हांखे बि वेलकम था क्यों। डॉक्टर रहीमबख़्श सूमरो साहब, बातचीत की शुरुआत अतीक रहमान साहब मैं आपसे करना चाह रहा हूँ। सब मेरे लिए तो मौज़ीन हैं और एक्सपर्ट्स हैं, तो आपसे ये है कि ये जो $1 अरब की कर्ज़ की दरख्वास्त भी दी गई है, IMF से भी मुआहदे की बातें हैं, क्या देख रहे हैं आप? मुल्क की मुआशी सूरत-हाल किस तरफ जा रही है? हुकूमत से जो उम्मीदें थी, चैलेंजेस थे, क्या उस पर हुकूमत पूरी उतरने की तरफ जा रही है? बहुत शुक्रिया आपका। मैं इस बात को इस तरह से करूँगा कि मुल्क की जो माशी सूरत हाल है वो कर्ज़ों से भरी पड़ी है जी। और जिसमें हमारे जो पब्लिक डेट है वो कई ट्रिलियंस पर है इस वक्त। जिसमें हम अगर डोमेस्टिक को ले लें तो वही कोई 50 ट्रिलियन से ज़्यादा, यानी 66% हमारा डोमेस्टिक डेट है। आप समझ रहे हैं ना मेरी बात? जी बिल्कुल। एक्सटर्नल डेट जो है वो $130 बिलियन का जी। इस वक्त एक बहुत बड़ा फाइनेंशियल गैप है पाकिस्तान को, और वो एक्सटर्नल फाइनेंसिंग गैप है जिसको फौरन पूरा करने के लिए पाकिस्तान ने $1 बिलियन के कमर्शियल लोन की कोशिश कर रहा है फॉरेन बैंकों के साथ। मैं एक बात आपको बता दूं कि ये सिर्फ एक कोशिश है $1 बिलियन के कमर्शियल लोन की, लेकिन साथ में और भी कोशिश ये हो रही है कि पाकिस्तान चाह रहा है कि सऊदी अरब, चीन और मुतहदा अरब अमारात, जिनके मिला के $12 बिलियन कोई बनते हैं, वो रोल ओवर कर दें इसको कम से कम 3 साल के लिए इन पैसों को, ताकि फाइनेंशियल कंडीशंस कुछ बेहतर हो जाए। इसके अलावा एक और रिक्वेस्ट की जा रही है $4 बिलियन की रीफाइनेंसिंग चाइनीज बैंक को। मैं लफ्ज इस्तेमाल कर रहा हूँ रीफाइनेंसिंग, इस पे गौर कीजिएगा कि ये चाइनीज बैंक के साथ रीफाइनेंसिंग की कोशिश की जा रही है $4 बिलियन की, और गवर्नमेंट कोशिश कर रही है तकरीबन $4 बिलियन की मिडिल ईस्ट बैंक के साथ, और ये फाइनेंसिंग की कोशिश है, ये रीफाइनेंसिंग की कोशिश नहीं है।
तो $4 बिलियन की रीफाइनेंसिंग की कोशिश चाइनीज बैंक के साथ और यूई के बैंकों के साथ, मिडिल ईस्ट के बैंक के साथ $4 बिलियन की फाइनेंसिंग की कोशिश। क्या हो रहा है कि अब ये $1 बिलियन का जो कमर्शियल लोन है, इसमें मार्कअप का रेट बहुत आ रहा है और इस मार्कअप के रेट के लिए बातचीत हुई है स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक से और एक आध और बैंकों के साथ बात हुई है। तो जब ये बातचीत हुई है तो पाकिस्तान कोशिश कर रहा है कि ये सिंगल डिजिट के रेट पर इनको मार्कअप मिल जाए और इससे ज्यादा ये ना हो, ताकि बहुत डिफिकल्ट सिचुएशन ना हो, क्योंकि आगे मार्कअप पे करके पाकिस्तान बहुत मुश्किल में आया हुआ है, बहुत मार्कअप चढ़ा हुआ है पाकिस्तान पे। जब भी लोन पे करता है साथ में आधा मार्कअप भी पे करता है। तो इसमें कोशिश की जा रही है कि 9% से ज्यादा का मार्कअप ना हो। ये तो थी फाइनेंसिंग कंडीशन। अब हो रहा क्या है कि पाकिस्तान क्यों स्ट्रगल कर रहा है, वो पाकिस्तान इसलिए स्ट्रगल कर रहा है कि उसके जो फाइनेंशियल गैप्स हैं वो किसी तरह पूरे हों, फॉरेन एक्सचेंज के इनफ्लोज जो हैं वो भी मजबूत हो। इसके लिए IMF से कोशिश की जा रही है और बहुत से फाइनेंशियल इंस्टीट्यूशन जैसे वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक, इस्लामिक डेवलपमेंट बैंक, ये सारे बैंकों के नाम आते हैं, जिसकी वजह से पाकिस्तान को कुछ पे भी करना है और कुछ एक्सटर्नल डेट्स जो उस पर चढ़े हुए हैं उस गैप को भी पूरा करना है। देखिए करंट अकाउंट डेफिसिट इस वक्त काफी फॉल हुआ है हमारा और हम देख रहे हैं कि वो अच्छी कंडीशन आई हुई है इसकी। वो कंडीशन खराब हो जाएगी अगर हमारे पास पैसे नहीं होंगे और फॉरेन एक्सचेंज रिजर्व नहीं होगा। तो कंट्री के फॉरेन एक्सचेंज रिजर्व को बिल्ड करने के लिए फौरन जरूरत है कि हम मजीद कर्जों की तरफ जाएं। तो ये तमाम सूरत हाल है इस वक्त और हम देख रहे हैं कि हमारे डेफिसिट्स को पूरा करने के लिए दो ही जराए और एक ये है कि जो कि हर एक को पता है कि एक एक्सपोर्ट और वो बड़ी चैलेंजिंग कंडीशन है उसकी, और वो उसकी वजह सबको पता है कि राइजिंग एनर्जी प्राइसेस और हायर टैक्सेशन की वजह से और एक्सपेंशन जो है वो हो नहीं पा रहा एक्सपोर्ट्स का इतना ज्यादा। अभी एक खबर आई है कि पिछले दिनों हम लोगों ने कोई $5 बिलियन के इनहेंस किए एक्सपोर्ट, लेकिन ये एक टेम्परेरी न्यूज हो सकती है और इसको परमानेंट न्यूज बनाना है क्योंकि हमें अपने टारगेट्स की तरफ जाना है। साथ ही साथ हम देख रहे हैं कि जहां हमारी एक्सपोर्ट्स हमारे फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स को पूरा करने में और हमारी डेफिसिट्स को कवर करने में एक बड़ा मावनी किरदार अदा करता है, वहीं हम देखते हैं कि हमारे जो फॉरेन रेमिटेंसेज हैं जिनमें इजाफा हुआ है पिछले दिनों, ऑफ कोर्स आई एडमिट दैट, और वो बड़ा अच्छा इजाफा है। तो वो मे बी इसलिए भी हो सकता है कि पाकिस्तानी बड़ी तादाद में मुल्क से बाहर चले गए और पिछले दिनों बकरीद भी थी और उन्होंने बेइंतहा रेमिटेंसेज भेजे, तो जाहिर है तो वो रेमिटेंसेस की वजह से भी हमारे कुछ फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स में कुछ बढ़ावा हुआ है। तो ये तमाम चीजों को लेकर अगर हम चलें तो हमें देखना पड़ेगा कि हम किस तरह से अपने इस फाइनेंशियल गैप को कवर कर सकते हैं। सिर्फ उधार लेकर उधार चुकाना, उधार लेकर कर्जा उतारना या उधार लेकर सूद उतारना, दिस इज नॉट द फ्रेमवर्क एंड दिस इज नॉट द सोल्यूशन। हमें अपने एक्सपेंडिचर्स को कम करना पड़ेगा जितना हो सके और देखें हम अपने किस तरह से हम अपने इम्प्रूवमेंट कर सकते हैं। इसमें हमारे पास जो इम्प्रूवमेंट की गुंजाइश है, हमने कई दफा बात की है कि हमारे पास एग्रीकल्चर, मिनरल, माइनिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, मैन्युफैक्चरिंग प्रायोरिटी सेक्टर्स होते हैं और ऑफ कोर्स ये जो हम कोशिश कर रहे हैं कि प्राइवेटाइजेशन हो जाए इकोनॉमी में बहुत सारे लॉस मेकिंग एंटिटीज की, तो वो भी एक बहुत बड़ा जरिया है। लेकिन हम एक चीज को ना भूलें, यहाँ पे मैं जिक्र करूँ, आजकल मैं हर जगह जिक्र करता हूँ कि हमें अपनी ब्लू इकोनॉमी और मैरी टाइम को डेवलप करना है और उसको डेवलप करके हमको अपने एक्सपोर्ट्स के जो पोटेंशियल्स हैं, जो टारगेट्स हैं, उनको हमें हर हाल में पूरा करना पड़े। मैरी टाइम की तरफ भी ध्यान देना चाहिए और जो प्रायोरिटी की चीजें मैंने बात की हैं भी, माइनिंग, मिनरल वगैरह, एग्रीकल्चर, मैन्युफैक्चरिंग, उसमें ब्लू इकोनॉमी और मैरीटाइम की पर भी प्रायोरिटी होनी चाहिए और इस पर हमें बात करनी चाहिए क्योंकि डेवलपमेंट ऑफ फिशिंग जो है हमारी और हार्बर्स ये और हमारा जो लोकल पोर्ट्स है, इनका इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट होने से क्या होगा कि हमें रेवेन्यू बहुत इजीली जनरेट होगा क्योंकि हमारे पड़ोस में काफी लैंडलॉक कंट्रीज हैं एंड दे आर लुकिंग फॉर अपॉर्चुनिटीज एंड प्रोस्पेक्ट्स कि वो किसी पोर्ट को यूज कर सके। तो हमारे कराची के पोर्ट्स, जैसे कि प्राइम मिनिस्टर साहब ने पिछले दिनों कहा और बड़ा एहसन बयान था उनका और बड़ा एहसन कदम है जिस पे कोशिश भी की जा रही है, जितना अप्रिशिएट किया जाए कम है। मैं तो बहुत अप्रिशिएट करता हूँ कि उन्होंने कहा कि KPT और पोर्ट कासिम, दो पोर्ट्स कराची शहर के मौजूद हैं, आप उनको यूज करें। लेकिन साथ साथ हमें इसके इंफ्रास्ट्रक्चर को डेवलप करना होगा, थोड़ी मैकेनिज्म और टेक्नोलॉजी को भी डेवलप करना होगा, जिस पर भी काम हो रहा है और ऑलरेडी इसकी डेवलपमेंट है। और आज का एक एग्जाम्पल ये है कि हमारे पास फेडरल वेसल यानी छोटे पानी के जहाज आते थे, अभी इस बार मदर वेसल भी आया है। जी,
اچھا عتیق صاحب، یہ بہت عرصے سے آپ سینئر ہیں، تجزیہ کرتے آ رہے ہیں، معاشی صورتحال کو بھی آپ دیکھ رہے ہیں، تو ہم اگر تھوڑا سا پیچھے جائیں 1976 سے تقریباً، تو یہ ہم قرض لیتے ہیں، پھر قرض لے کر قرض اتارتے ہیں، تو حکومتیں بھی چینج ہوتی آ رہی ہیں، کبھی جمہوریت تو کبھی دوسری کوئی قوتیں، تو کیا سمجھ رہے ہیں آپ کہ اب جو حکومتیں ہیں اس معاشی پرابلم پہ سیریس ہیں کہ اس کا حل نکالا جائے؟ اس کا حل نکالنے کی کوشش کی جا رہی ہے اور اس کا حل نکل رہا ہے، اور ہم دیکھ رہے ہیں کہ اس کا حل جن چیزوں میں سامنے ہے اس میں ہم دیکھ رہے ہیں کہ جو ہماری لاس میکنگ انٹیٹیز ہیں، جو ہمارے بجٹ کا میجر حصہ کھا جاتی ہیں، ہمارے ریونیو کا میجر حصہ کھا جاتی ہیں، اور ان سے کوئی ہم کو فائدہ نہیں ہے، ان کو جس حد تک ہو سکے ان کو پرائیویٹائز کر دیا جائے، یا نہیں تو اگر وہ کسی کام کے نہیں ہے تو ان کو ختم کر دیا جائے۔ یہ ہم خواہ کے ایکسپینڈیچرز بڑھنا یا اپنے ایکسپینڈیچرز کو بڑھانا، اب ہم اس کے متحمل نہیں ہو سکتے۔ بات ساری یہ ہے کہ ہمیں افیکٹو انفراسٹرکچر کی طرف جانا ہے، ماڈرنائزیشن کی طرف جانا ہے، اور افیکٹو انویسٹمنٹس کو اٹریکٹ کرنا ہے۔ وہ ایک ہی صورت میں اٹریکٹ ہو سکتی ہے کہ ہم اس افیکٹونیس کو دیکھیں جہاں سے ہم اپنی جتنی تیزی سے ہو سکے اپنی یہ کمپوزیشن بنا سکیں جس میں ہم اپنے نقصانات کو کم کریں اور اپنے منافعوں کو بڑھائیں، کیونکہ ہمیں ریونیو کے ٹارگیٹ سے ہی اپنے ایکسپینسز کو میٹ کرنا، تو ایکسپینسز کو اتنا کٹل کر کے وہاں پہ لائیں جتنے ہمارے ریونیوز ہیں۔ کل کو ہمارے ریونیوز بڑھیں گے، جب ہمارے ریونیوز بڑھیں گے تو بے شک پھر ایکسپینڈیچرز کو تھوڑا تھوڑا بڑھایا جائے، لیکن ابھی تو بالکل سادگی اپنانے کی ضرورت ہے، پرائیویٹ پبلک سیکٹر ہر سیکٹر پہ، تو ہم اس مشکل سے نکل سکتے ہیں۔ آپ کے سوال کا جواب یہی ہو سکتا ہے عزت، اور اس سے زیادہ تو کچھ نہیں۔ جی بالکل میں نے جن ایونیوز کی بات کی بالکل پہ سنسیئرلی، سیریسلی، پروفیشنلی ورک کیا جائے۔ میں پھر ریپیٹ کر دیتا ہوں، ہمارے پاس بڑے پروسپیکٹس ہیں، ایگریکلچر بالکل پہ، منرل پہ ہیں، مائننگ پہ ہیں، انفارمیشن ٹیکنالوجی پہ ہیں، اور میں نے ابھی بلو اکنامی کا نام لے دیا، اور میری ٹائم جی بالکل بڑی آپ کی کوسٹ لائن ہے، آپ کے پاس تو بہت بڑا میری ٹائم ہے۔ بالکل عتیق صاحب بالکل، اور یہ وقت بھی ہے کہ اس پر سنجیدگی اور انتہائی سیریس ہونے کا وقت ہے، کیونکہ ملک کی معاشی صورتحال انتہائی خراب ہو رہی ہے۔ اچھا ڈاکٹر رحیم بخش سمرو صاحب، मां तव्हां ॾे ईंदुमि स्टैंडर्ड बैंक्स खां जेकी कर्ज़ जो 1 अरब डॉलर्स जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे, त तव्हां छा था सम्झो इहे के कर्ज़ आहिनि, मिसाल तौरु सऊदी अरब खां, चीन खां, UAE खां, मुख़्तलिफ़ मुल्कनि खां पाकिस्तान कोशिशूं करे रहियो आहे, केतिरी कामयाबी तव्हांखे नज़र अचे थी ईंदड़ वक़्त में IMF सां मुआहिदो, स्टाफ लेवल जेको मुआहिदो थियो आहे, इन जी कर्ज़नि जे हवाले सां बि तव्हां छा चवंदव त केतिरी उमेद रखी सघिजे थी؟ जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असलम साहब मसइलो इहो आहे त जेको हिकिड़ो मुल्क आहे ज़ाहिर आहे हिकिड़ो एटॉमिक मुल्क आहे ऐं हिकिड़ो 25 नंबर वॾो आबादी हवाले खां हिकिड़ो मुल्क आहे। ज़ाहिर आहे पूरी दुनिया हिन मुल्क खे ईअं कोन छॾींदी। हिन वक़्तु पाकिस्तान जेको वॾो मसइलो आहे उहो आहे एक्सटर्नल फाइनेंसिंग, यानी बैलेंस ऑफ पेमेंट जेके आहिनि जा इशूज़ आहिनि। असां जेके इम्पोर्ट्स असांजो आहिनि एक्सपोर्ट खां वधीक, इन करे असां इम्पोर्ट्स खे पूरो करण लाइ असांखे जेको आहे इहे पैसा खपनि। इन हवाले खां असां IMF ॾे बि विया आहियूं त भई असांखे जेको आहे उहो लोन जंहिंजो तव्हां बि 13 सेप्टेम्बर ते इजलास आहे, पर उन में पाकिस्तान जी जेका एप्लीकेशन आहे उनखे टेकअप कोन कयो वियो आहे। सो बहरहाल जी पाकिस्तान जेको अप्लाई कयो आहे उहो एक्सटेंडेड फंड फैसिलिटी आहे। जॾहिं तव्हां हिनखे पढ़ंदो त इन जो मक़सदु इहो आहे त इहो उन मुल्कनि खे ॾिनो वेंदो आहे जंहिंखे बैलेंस ऑफ पेमेंट जा इशूज़ हूंदा आहिनि। तो ज़ाहिर आहे IMF जेको आहे अॻु में बि पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ पैकेज ॾिना, तक़रीबन 24 दफ़ा IMF तरफ़ पाकिस्तान वियो आहे ऐं सभई पाकिस्तान उहो प्रोग्राम जेको आहे उहो पूरा कया आहिनि। ऐं मूंखे त कभी उमेद आहे त IMF जेको आहे पाकिस्तान टे दफ़ा ॾिसी करे ऐं ज़ाहिर आहे उनखे ॾियणो ई ॾियणो आहे। उनजे जेको आहे कमी बिनी तौर ते IMF जो इहो आहे त हिकिड़ो लैंड ऑफ लॉस रिज़ॉल्ट आहे। जॾहिं को बि मुल्क, को बि इदारो कंहिं ॿिए मुल्क खे कर्ज़ु ॾींदो आहे त IMF उनखे उहो कर्ज़ु ॾींदी आहे। इहे कुझु शराइत, कुझु कंडीशन यानी IMF जो बुनियादी कमु आहे। ऐं इन खां अलावा जी तव्हां ॻाल्हि कई त पंहिंजो सऊदी अरेबिया आहे, चाइना आहे, ज़ाहिर अच्छा इन्हनि हर वक़्तु बिल्कुलु डॉक्टर साहब, डॉक्टर रहीम बख़्श साहब माफ़ु कजो, हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो। नाज़रीन ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ असीं हिन इंतहाई अहम इशू मुआशी मुल्क जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन मुल्क जी मुआशी सूरत हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे, IMF सां मुआहिदो, मुख़्तलिफ़ मुल्कनि खे कर्ज़नि लाइ दरख़्वास्तूं, उन सां मुल्क जूं हालतूं
कीअं बहितर थी सघंदियूं, छा थियण तरफ़ वञे पियो, हुकूमत जा फ़ैसिला कहिड़ा आहिनि, असीं उन ते ॻाल्हि ॿोल करे ब्रेक खां अॻु में असीं डॉक्टर रहीम बख़्श सुमरो मुआशी माहिर खां इन हवाले सां तज़ियो वठी रहिया हुआसीं। डॉक्टर साहिबु तव्हां असां सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो त ब्रेक जो वक़्तु थियो त ही जेके मुआहिदा थी रहिया आहिनि इन सां आम माण्हूअ ताईं तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो त छा लाभ मिलंदो, केतिरो मुल्क जी मुआशी सूरत हाल बहितर थी सघंदी? सर जेको आहे कर्ज़ वठणु ॿी तौर ते को बहितर अमल कोन आहे, ठीकु आहे। हिन वक़्तु बि पाकिस्तान खे एक्सटर्नल फाइनेंसिंग जेकी ज़रूरत आहे उहो $20 अरब जी ज़रूरत आहे ईंदड़ कुझु सालनि में। पर हिन वक़्तु फौरी तौर ते जेको पाकिस्तान अप्लाई कयो आहे उहो स्टैंडर्ड चार्ट तव्हां ॿुधायो त 80 करोड़ खां वठी 1 अरब ताईं स्टैंडर्ड चार्ट खे ऐं हिन खां IMF खे पाकिस्तान जे कोशिश में आहे त हुन खां कर्ज़ वठिजे। ॾिसो, कर्ज़ वठण सां गॾोगॾु तव्हांखे उनजी इंट्रस्ट पेमेंट बि करणी पवंदी आहे ऐं जेका जेको तव्हां पैसा वठो था प्रिंसिपल अमाउंट उहो बि तव्हांखे वापसि करणो हूंदो आहे। हिकु मिसाल तव्हां ॾिसो, जेका हाणे असां बजट पेश कईसीं उन में तक़रीबन 50% असां जेको आहे पंहिंजो जेको बजट जो आहे उहो असां जेको आहे सो सूद जी बद में अदा कयो आहे। जेकॾहिं असां इहो कर्ज़ न वठूं आहे त शायदि इहो पैसो असां आम माण्हू जी भलाई ऐं बहितरी लाइ इस्तेमालु करे सघूं था। ज़ाहिर आहे जॾहिं कर्ज़ वठंदा आहियो त कर्ज़ वापसि बि करणो पवंदो आहे ऐं जॾहिं कर्ज़ वापसि करणो हूंदो आहे त उहे पैसा जेके उन तरफ़ वञनि पिया उहे हाणे हुन तरफ़ वञी रहिया आहिनि। पाकिस्तान जेको मसइलो आहे न उहो मसइलो इहो आहे त हमेशह हुकूमत हिते फायर फाइटिंग कई आहे। 75 सालनि खां फायर फाइटिंग कई, कॾहिं बि असां मसइले खे हल कोन कयो आहे। कोशिशि इहा हूंदी आहे त मुंहिंजो को टेन्योर आहे जेका हुकूमत आहे इन में इहो हालात बहितर रहनि, कर्ज़ खणूं, मुंहिंजी पोइ जेके अॻिला अचनि था उहे पाण ॼाण उन जा कमु। इन हवाले खां असांजी अप्रोच इहा हूंदी आहे फायर फाइटिंग की न, जीअं ॿाहिरि खे जीअं फायर फाइटिंग कोशिशि इहा हूंदी आहे त असां पाए खे विसामियूं ऐं पोइ वरी अॻिते जेको आहे सो पाकिस्तान जी कोशिशि इहा बि रही आहे। ऐं इन खां अलावा जेको ॿियो जेको मसइलो पाकिस्तान जो उहो आहे त जेका पाकिस्तान एक्सपेंडिचर आहे उहो मसइलो आहे त हुकूमत खे पंहिंजा एक्सपेंसिस घटि करणा पवंदा। हाणे इस्लामाबाद हिकु नंढो जेको कैपिटल टेरिटरी आहे जेका 20-22 किलोमीटर हुनजी एराज़ी आहे, तव्हां उते ॾिसो केतिरा तव्हांजा मिनिस्टर्स आहिनि, वरी उन खां पोइ मुमलिकती मिनिस्टर्स आहिनि, उन खां पोइ वरी उनजा जेके एडवाइज़र्स आहिनि, उनजा जेके पर्क्स प्रिविलेजिस आहिनि, उनजो जेको फंड केॾा बेजा अख़राजात असांजा थी रहिया आहिनि इन्हनि ते। सो इन करे असांखे जेको एक्सपेंडिचर साइड आहे उनजे ख़र्च खे घटि खां घटि करणो पवंदो। बाक़ी अॻ में तव्हां ॻाल्हि कई त कर्ज़ आहे, ज़ाहिर आहे हिन हेॾे वॾे मुल्क खे उहो अकेलो कोन छॾींदा। असांजा सुठा तालुकात UAE सां आहिनि, चाइना सां आहिनि ऐं जेको आहे सऊदी अरब सां, जहिड़ा बि कोशिशि आहे असांखे इन तरफ़ बि असांखे जेको असांजे कर्ज़ आहे रोल ओवर थी वञे $12 अरब रुपए। बहरहाल हाणे ॻाल्हि इहा आहे त असां केसि ताईं इन कर्ज़नि ते हलंदासीं। सो इन करे असांखे पंहिंजे जेके ॿिया जेके आहिनि उन तरफ़ ॾिसणो पवंदो। मिसाल जेका एक्सपोर्ट्स आहे, एक्सपोर्ट्स खे वधाइण लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी। ज़ाहिर एक्सपोर्ट वधाइण लाइ वरी तव्हांखे बिजली जा अघु घटि करणा पवंदा। हाणे ॻाल्हि इहा आई आहे त मॉनेटरी पॉलिसी कमेटी जेका स्टेट बैंक जी आहे उहा बि जेका 13 सितंबर ते उहा मीटिंग करे ऐं उते उमेद आहे त तक़रीबन जेका 2.5 या 150 पॉइंट्स जेके उहो बि घटि कंदा, यानी 1.5% जेको आहे तव्हांजो इंट्रस्ट रेट घटि थींदो। मुंहिंजे ख़्याल में जेतिरो इनखे तव्हां घटि कंदो ओतिरो तव्हांजी मईशत लाइ बहितर थींदो सूद जो सिस्टम। नंढी बात में ॻाल्हि इहा कंदुसि त इहे जेके बि असां सलाहूं ॾियूं था, अतीक साहब जिन सलाह ॾिनी पाकिस्तान जेको आहे बिलुकोनम जी ॻाल्हि कई, 1000 किलोमीटर वॾी पट्टी आहे, उते बि तव्हां घणो कुझु जेके से मुख़्तलिफ़ शयूं करे सघो था। इस मां ॻाल्हि स्पेशल इकनॉमिक ज़ोन स्टैब्लिश करे ऐं तव्हां पंहिंजी जेको एक्सपोर्ट खे वधाए सघो था। पर इन सभिनी अमल करण लाइ तव्हांखे इदारनि जी मज़बूती लाज़मी आहे। जेको जंहिं इदारे जो कमु आहे उहो पंहिंजो पूरो कमु करे, उनखे मुकमल ऑटोनॉमी आज़ादी मिले, उनखे सिर्फ़ु पैसो ॾिनो वञे त जेके उनजा ऑब्जेक्टिव्स आहिनि उहे आज़ाद तौर ते कमु करे ऐं हुनजे कम में का बि मुदाख़लत न कजे। हर इदारो पंहिंजो पंहिंजो कमु करे, ॿिए जे कम में इंक्रोच न करे। ऐं इन जो हवाले खां इहो आहे गुड गवर्नेंस। मां काफ़ी दफ़ा तव्हांजे अर्ज़ बि रखियो आहे त सर जेसि ताईं गुड गवर्नेंस न हूंदी तेसि ताईं असां जेके बि सलाहूं ॾियूं था, जेके बि मईशतदान लिखनि था अख़बार में या TV ते, इन जो को बि फ़ाइदो कोन्हे जेसि ताईं तव्हां गुड गवर्नेंस न आणींदो। गुड गवर्नेंस जॾहिं ईंदी त पोइ जेके तव्हांजा मुआशी अशारी आहिनि तव्हांजा उहे सभु बहितर थी वेंदा। ऐं तव्हां ॾिसो इन्फ्लेशन बि हाणे ॿुधूं था त हीअ सिंगल डिजिट में अचण वारी आहे। त हेडलाइन इन्फ्लेशन जेका आहे, जेका ओवरऑल इन्फ्लेशन हूंदी आहे, उहा बि तव्हांजी 0.9 ऐं समथिंग आहे। त इहो काफ़ी बहितर आहे। हालांकि CPI जेको आहे कंज़्यूमर प्राइस इंडेक्स उहा तमामु काफ़ी वधीक आहे। बहरहाल इहे कुझु शयूं आहिनि जेके तरफ़ बहितरी तरफ़ वञी रहियूं आहिनि। पर ॾिसूं इहो केतिरो अरसो इहो यानी मुमकिन रही सघे, अॻिते वञी करे हालात वरी ख़राब थी चुकनि। सो बहरहाल मुंहिंजी इहो आहे त पाकिस्तान गुड गवर्नेंस जी सख़्त ज़रूरत आहे ऐं पंहिंजे जेके एक्सपेंडिचर साइड आहे इन तरफ़ ख़ासि ध्यानु ॾियणु खपे। हाणे तव्हां ॾिसो अॼु बि हिकु लेटर आहे त डिप्टी कमिश्नर जेके सिंध में आहिनि 132 उन सभिनी खे हू डबल कैबिन गाॾी था ॾियनि।
बाबा उनजी कारकर्दगी आहे कहिड़ी, तव्हां उनखे नॉर्मल जेको मूवमेंट करण लाइ एॾा वॾा ख़र्च तव्हां कीअं था कयो? इहे शाह ख़र्चियूं हूंदियूं त ज़ाहिर आहे पोइ त जेके बि असां कर्ज़ वठंदा पोइ इन तरफ़ हलिया वेंदा। इहे कुझु सलाहूं इन हवाले जी बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। डॉक्टर शिराज तव्हां डॉक्टर रहीम बख़्श साहब जी ऐं डॉक्टर अतीक साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। शाह ख़र्चनि जी बि डॉक्टर रहीम बख़्श साहब ॻाल्हि कई त हिकु तरफ़ गुरबतूं आहिनि, ॿिए तरफ़ सरकार जूं शाह ख़र्चियूं आहिनि, गाॾियुनि ख़रीदारियुनि जी ॻाल्हियूं थियनि थियूं। IPPs जेकी जी अगरि असीं ॻाल्हि कयूं था त कैपेसिटी पेमेंट तौरु 1200 अरब ॾियण जो उन्हनि जो इंकशाफ इहो थियो आहे। हिकु तरफ़ कर्ज़ असीं घुरी रहिया आहियूं। कीअं था तव्हां ॾिसो त जीअं हुकूमत ही नई आई आहे उनखां पोइ हेतिरो हिनखे टाइम गुज़रियो आहे, उन जा क़दम कीअं आहिनि, छा मुआशी सूरताल खे संजीदगीअ सां बहितर करण लाइ हुकूमत उपाउ वठंदे तव्हांखे नज़र अचे पई? अस्सलाम वालेकुम असलम साहब जी अगर ॾिसिजे ओवरऑल त डेफिनेटली हाणे गवर्नमेंट कर्ज़ वठण ॾांहुं वञी रही आहे, कॉन्स्टेंटली रिक्वेस्ट थी करे, कॾहिं स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक जे थ्रू, कॾहिं IMF ॾे वञी रही आहे। इहे सभु असां कयूं छो था? डेफिनेटली असांखे हिन महिल पाकिस्तान जो जेको फिस्कल इम्बैलेंस आहे उनजे करे सॼो इहो मसाइल दरपेश आहिनि। मिसाल तौर हाणे हिन महिल असांजा इहे मसाइल छो थी रहिया आहिनि, अगरि कॉन्टेक्चुअली ॾिसूं त जीअं रहीम बख़्श साहब फरमायो त तक़रीबन 20 खां वधीक असां IMF जेके टाइम्स विया आहियूं IMF ते, ऐं आई डोंट थिंक त 20 मां हिकु चक्कर बि असां हुनजो जेको अग्रीमेंट आहे हुनखे असां पूरो कयो। जेके असांजी रिक्वायरमेंट्स आहिनि जॾहिं असां एग्रीड अपॉन कंदा आहियूं IMF सां त असां इहे जेके मेजर्स आहिनि इहे वठंदासीं, त हिकु चक्कर बि उहो 24 मां तक़रीबन नॉट अ सिंगल टाइम उहो असां पूरो कयो, फुलफिल कयो। हिन मतिलबु छा आहे त असां कर्ज़ वठण खां पहिरियां असांजी जेका डायनामिक्स हूंदा आहिनि, उहे जेके असांजी क्लेम्स हूंदा आहिनि, डॉल क्लेम्स हूंदा आहिनि, उहे डिफरेंट हूंदा आहिनि। ऐं जॾहिं असां कर्ज़ वठी छॾंदा आहियूं पोइ डेफिनेटली असांखे 5, 8, 10 महीननि लाइ उहो विसारे छॾंदा आहियूं ऐं उन खां पोइ शाह ख़र्चनि ॾे हले वेंदा आहियूं। तंहिंजे करे उहो असां जेको प्रॉब्लम आहे उहो वधंदो रहियो आहे। अगरि तव्हां ॾिसो हिन जो जेको मेजर कॉज़ आहे हिन सॼे IMF ॾे वञण जो, उहो आहे असांजो क्रॉनिक जेका करंट अकाउंट डेफिसिट आहे। क्रॉनिक करंट अकाउंट डेफिसिट जो मतिलबु इहो त लॉन्ग टर्म हिकिड़ो करंट अकाउंट डेफिसिट असांजो हली रहियो आहे। मिसाल तौर डेफिसिट छा आहे करंट अकाउंट डेफिसिट? जॾहिं तव्हांजी ओवरऑल एक्सपोर्ट्स जेकी आहिनि उहे घटि हुजनि तव्हांजी इम्पोर्ट्स। हिन मतिलबु आहे जेतिरो तव्हां दुनिया में कमायो था उहो घटि हुजे जेतिरो तव्हां दुनिया को ख़रीद था कयो। सो अल्टीमेटली लेसर जो अगरि असां जियूं जेके इम्पोर्ट्स आहिनि उहो $80 बिलियन जे क़रीब आहिनि ऐं असांजा जेके एक्सपोर्ट्स आहिनि उहे $40 बिलियन जे क़रीब आहिनि। सो इन जो मतिलबु छा आहे? हिन मतिलबु इहो आहे जेको तव्हांखे डिफरेंस आहे जेको $40 बिलियन जो आहे उहो तव्हांखे मीटअप करणो पवंदो। उहो तव्हांखे इंटरनेशनल पेमेंट्स लाइ, इम्पोर्ट्स पेमेंट्स लाइ असांखे अदा करणो पवंदो। इहो त असांखे वधीक थोराइतो हुजणु खपे। वी मस्ट बी थैंकफुल टू पाकिस्तानीज़ वर्किंग अब्रॉड जेके ॿाहिरि कमु करे रहिया आहिनि, उहो रेमिटेंसिस मोकिलनि था। इलाही असांजो जेको इहो गैप आहे, जेको खसारो आहे करंट अकाउंट डेफिसिट जो, जेको असांखे $40 बिलियन ताईं तक़रीबन असांखे अदा करणो पवंदो आहे, उन मां इलाही वॾो चंक जेको आहे $30 to $35 बिलियन उहो फॉरेन रेमिटेंसिस मां अची थो वञे। अगरि इहो न अचे त डेफिनेटली असां इंतिहाई वॾी मुश्किलात जो शिकार थी वञूं। सो असांखे जेके असांजे पाकिस्तानी ॿाहिरि रही कमाइनि था ऐं असांखे पैसा मोकिलनि था जेके डॉलर जी फॉर्म में अचनि था, असांखे उन्हनि जो ॾाढो थोराइतो हुजे। अच्छा, हिकु त क्रॉनिक जेका करंट अकाउंट डेफिसिट आहे उनजे करे असांजे वटि कॉस्ट थिए। उन खां अलावा जेको असां वटि ट्विन डेफिसिट चवंदा जॾहिं तव्हांजो फिस्कल डेफिसिट बि हुजे ऐं करंट अकाउंट डेफिसिट बि हुजे। हिकु त तव्हांजी इम्पोर्ट्स वधीक हुजनि तव्हांजे एक्सपोर्ट्स खां, उन खां अलावा तव्हांजा जेका मुल्क जा अख़राजात आहिनि उहे तव्हांजी मुल्क जी इनकम खां वधीक हुजनि। त डोमेस्टिकली बि असां डेफिसिट जो शिकार आहियूं। जेके असांजा अनप्रोडक्टिव एक्सपेंडिचर्स आहिनि, मिसाल तौर फुज़ूल ख़र्चियूं आहिनि जेके असां चवंदासीं, एॾा मिनिस्टर्स आहिनि जीअं डॉक्टर साहब फरमायो, फुज़ूल में इलाही मिनिस्ट्रियूं कमु थी कनि जस्ट टू हुनखे पॉलिटिकल माइलेज गेन करण लाइ हुनखे रखियो वियो आहे, या हुनखे पॉलिटिकल टसल क्रिएट करण लाइ जॾहिं बि कुझु इदारा चाहिनि त उन्हनि खे यूज़ करे सघनि था, इन लाइ रखियो वियो आहे। सो अल्टीमेटली जेको असांजो फिस्कल इम्बैलेंस आहे डोमेस्टिक, उहो बि ॾाढो असांजे लाइ प्रॉब्लम्स क्रिएटिंग आहे हिन महिल ताईं। असांजा एक्सपेंडिचर्स इलाही वधीक आहिनि एज़ कम्पेयर टू असांजी सालाना इनकम ते।
अच्छा, उन खां अलावा अगरि तव्हां ॾिसो त जेका परपीचुअल असांजी डेट साइकिल में असां वञी रहिया आहियूं, छो जो सिंस डे वन असां करंट अकाउंट डेफिसिट जो शिकार आहियूं, त मतिलबु उहो डेफिसिट जेको आहे उहो पाइल अप थींदो थो रहे, ऐं जॾहिं डेफिसिट्स पाइल अप थींदा आहिनि त उहे डेट में कन्वर्ट थींदा आहिनि। पब्लिक ते इलाही वॾो डेट आहे हिन महिल, गवर्नमेंट ते इलाही वॾो जेको कर्ज़ आहे उहो आहे, ऐं हुन कर्ज़ खे असांखे मोटाइण लाइ कर्ज़ वठिणो थो पए। ठीकु आहे, हिकु त इम्पोर्ट पेमेंट्स लाइ असांखे कर्ज़ वठिणो थो पए, IMF ॾे वञिणो थो पए, ॿियो वरी कर्ज़ खे मोटाइण लाइ बि असांखे कर्ज़ वठिणो थो पए। सिमिलरली जेका IPPs जी जीअं तव्हां ॻाल्हि कई, इन जो जेको एनर्जी जो गर्दिशी कर्ज़ो आहे, जेको सर्कुलर डेट आहे, इन जे लाइ बि असांखे इलाही पेमेंट्स करण लाइ असांखे IMF ॾे वञिणो थो पए। असां इन्हनि इदारनि खे पेमेंट कयूं था, पोइ कर्ज़ वठी करे वरी इन्हनि खे पेमेंट कयूं था, वरी कर्ज़ वठी करे इन्हनि जो कर्ज़ लाहियूं था। सो अल्टीमेटली हिकिड़ी असां सर्कुलर डेट में हलिया विया आहियूं, जेका छा चवंदा आहिनि विशियस सर्कल ऑफ डेट आहे, हुन में हलिया विया आहियूं। हाणे असांखे ख़बर कोन थी पए त स्टार्ट किथां थियो आहे इहो सर्कल, इहो एंड किथां थींदो। सो असां वी हैव बीन मूविंग इन अ सर्कल, असांखे का डायरेक्शन सम्झ कोन थी अचे। सो अल्टीमेटली इन जो मतिलबु इहो आहे त असांखे ॿिनि टिनि शयुनि ते इलाही फोकस करण जी ज़रूरत आहे एज़ अ सोसाइटी। त सभिनी खां पहिरियां असां पंहिंजा एक्सपोर्ट्स वधाइण जी कोशिशि कयूं। मिसाल तौरु मां इलाही चक्कर ॻाल्हाईंदो आहियां, स्टूडेंट्स सां बि ॻाल्हाईंदो आहियां या लेक्चर जो इलाही चक्कर चवंदो आहे त असां सुर्खी ताईं इम्पोर्ट था कयूं। मां तव्हां कॉस्मेटिक्स वठो, तव्हां इवन चाइना जी चप्पल वठो, तव्हां इवन अटो बि समटाइम एक्सपोर्ट था कयूं, असां कणक बि सॉरी इम्पोर्ट था कयूं, अटो बि इम्पोर्ट था कयूं। असां दुनिया जी कहिड़ी अहिड़ी शइ आहे, तव्हां जेको हिन महिल जंहिं रूम में वेठा हो हुन महिल अगरि तव्हां काउंट कयो त का हिकिड़ी शइ आहे जेका पाकिस्तान ठाही हुजे, जॾहिं हर काई शइ तव्हांखे नज़र कोन थी अचे जेका असां ठाही हुजे, डोमेस्टिकली असां प्रोड्यूस कई हुजे, त हिन मतिलबु छा आहे त असां ॿाहिरों ख़रीद था कयूं। ॿाहिरों ख़रीद था कयूं, डेफिनेटली तव्हांखे डॉलर्स जी ज़रूरत पवंदी। जॾहिं तव्हां वटि डॉलर्स जी ज़रूरत पवंदी, जॾहिं डॉलर जी डिमांड वधी वेंदी, तो सप्लाई करण वारो त सिर्फ़ु US आहे। सो जॾहिं सप्लाई ओतिरी ई रहंदी ऐं डिमांड इलाही वधी वेंदी, त अल्टीमेटली तव्हांजो जेको पंहिंजी डॉलर जी वैल्यू वधी वेंदी ऐं तव्हांजी हुन जे कंपैरिजन में तव्हांजी पंहिंजी करेंसी जी वैल्यू घटिजी वेंदी। जॾहिं तव्हांजी पंहिंजी करेंसी जी वैल्यू घटिजी वेंदी, सो अल्टीमेटली तव्हां वटि जेको आहे डॉलर पंहिंजी करेंसी डेप्रिशिएट थींदी ऐं डॉलर जी इलाही वैल्यू वधण जे करे तव्हां वटि इन्फ्लेशन नज़र ईंदो। सो अल्टीमेटली तव्हांखे पेमेंट्स बि वधीक करणी पवंदी। अगरि तव्हां हिकिड़ी शइ पहिरियां जॾहिं 100 रुपयो हुयो पाकिस्तान रुपीज़ हिकिड़ो डॉलर जे मुक़ाबले में, त हाणे 300 रुपया, त हिन मतिलबु आहे तव्हां पहिरियां अगरि 10,000 रुपया पेमेंट करे रहिया हो कंहिं शइ जे लाइ, त हाणे तव्हांखे 30,000 रुपया पेमेंट करणा पवंदा। सो तव्हां हुनजी इम्पैक्ट ॾिसो, तव्हां हिन माना हिन जी सिग्निफिकेंस ॾिसो, केतिरो वर्स्ट क्राइसिस असां क्रिएट करे रहिया आहियूं। ऐं असां हिन महिल छा था कयूं, असां वटि जेको हाईएस्ट स्लैब आहे अॼुकल्ह जेको आहे, उहो टैक्सेशन जी फॉर्म में वरी सैलरी क्लास ते ई लॻो आहे। 35% वरी माना हुनखे स्लैब खे अञा वधाए छॾियो आहे, टैक्सिस वधाए छॾिया आहिनि। जेके क़ाबिल माण्हू आहिनि पाकिस्तान में, कुझु जेके गिनती जा रहिजी विया आहिनि, उन्हनि ते बि एतिरो टैक्स इम्पोज कयो थो वञे त जीअं उहे बि छॾे हलिया वञनि। सो अल्टीमेटली कुझु क़ाबिल माण्हू बि बर्दाश्त कोन था थियनि हिननि गवर्नमेंट्स को, त उन्हनि खे ऐं इलाही वॾा जेके इदारा आहिनि, मिसाल तौरु अॼु मां ॿुधां पियो त कुझु रिटायर्ड आर्मी मैन हुजनि या ब्यूरोक्रेट्स हुजनि या कुझु शायदि सियासतदान आहिनि, उहे प्रॉपर्टी ख़रीदो फरोख्त कनि, उन्हनि ते को टैक्स कोन्हे, बेशक उहे सर्विंग हुजनि या रिटायर्ड हुजनि। त बाक़ी पाकिस्तान हिकिड़ो ॿियो आहे जंहिं ते हर शइ ते टैक्स आहे। ग़रीब खां भी टैक्स वठो, माना फ़कीर खां बि टैक्स वरितो थो वञे, एतिरी हालत आहे। ऐं पाकिस्तान जी एलीट जेका टैक्स ॾियण लाइ तयारु कोन्हे, प्रॉपर्टी ते टैक्सिस कोन्हनि असां वटि एग्रीकल्चर जेके लैंड लॉर्ड्स आहिनि वॾा वॾा, उन्हनि ते टैक्स कोन्हे। तो अल्टीमेटली जॾहिं तव्हां ॿ पाकिस्तान क्रिएट कंदव, जॾहिं तव्हां अहिड़ा ॿ पाकिस्तान क्रिएट कंदव जॾहिं तव्हां अमीरनि को टैक्स वठण लाइ तयार न। डॉक्टर साहब, हिते वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो, पाण ब्रेक खां पोइ हिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कयूं था। नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां गॾु रहिजो, मुल्क जी मुआशी सूरत हाल जे हवाले सां इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल जो असां सिलसिलो जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, मुल्क जी मुआशी सूरत हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे? तमामु वॾा चैलेंजिस मुल्क में मौजूदु आहिनि त मुल्क जी महांगाई ख़ासि तौर ते उहा उन ते ज़ाब्तो कीअं अची सघे, टैक्सिस कीअं घटि थी सघनि। असीं ब्रेक खां अॻु में ॻाल्हि ॿोल करे रहियासीं। डॉक्टर शीराज़ मुआशी माहिर असां सां ॻाल्हि ॿोल करे रहियो। डॉक्टर शीराज़, तव्हां ॻाल्हि ॿोल पे कई कि मुल्क जे अंदरि ॿिनि तबक़नि में विरहायो वियो आहे, उन तबक़नि जे करे केतिरो नुक़सानु पहुतो आहे? डॉक्टर शीराज़, तव्हां ॾिसो, जॾहिं तव्हां ग़रीबनि को रिग्रेसिव फॉर्म ऑफ टैक्सेशन चवंदा आहिनि हिनखे लिटरेचर में, प्रोग्रेसिव फॉर्म ऑफ टैक्सेशन।
प्रोग्रेसिव जो मतिलबु आहे अमीरनि खां वधीक टैक्स कलेक्ट कजे ऐं ग़रीबनि ते ख़र्च कजे, वेयर रिग्रेसिव फॉर्म ऑफ टैक्सेशन जो मतिलबु इहो ग़रीबनि खां वधीक तव्हां टैक्स कलेक्ट करे अमीरनि ते इनडायरेक्टली ख़र्च कंदा न, उहो ग़रीबनि ते त कोन थो थिए। त अल्टीमेटली जेके असां वटि फॉर्म ऑफ टैक्सेशन आहे रिग्रेसिव आहे, जंहिंमें ग़रीबनि खां वधीक टैक्स कलेक्ट कयो थो वञे, सैलरी क्लास खां इलाही वधीक टैक्स कलेक्ट कयो थो वञे, ऐं इहो हिकिड़ो अजूबो आहे ऑनेस्टली स्पीकिंग। दुनिया में अगरि तव्हां ख़बर आहे वैल्यू एडिड टैक्स माना यूएस में कोन्हे, हालांकि हिकिड़ी कैपिटलिस्ट सोसाइटी आहे, उते वैल्यू एडिड टैक्स न आहे। वैल्यू एडिड टैक्स जो मतिलबु छा आहे, त रिग्रेसिव फॉर्म ऑफ टैक्सेशन आहे, उहो ग़रीबनि खां कलेक्ट कयो वेंदो आहे, या हुनखे चवंदा आहिनि त ग़रीब जेके आहे न हुनजो वधीक प्रोपोर्शनेट जेको आहे प्रोपोर्शन पे कंदा आहिनि टैक्स जो। यूएस जहिड़े मुल्क में न आहे। सो अल्टीमेटली असां वटि वैल्यू एडिड टैक्स आहे, असां वटि जीएसटी आहे, असां जेतिरा बि इनडायरेक्ट फॉर्म ऑफ टैक्सेशन आहिनि जेके ग़रीबनि खां वधीक टैक्स कलेक्ट करण जे लाइ इम्पोज था कया वञनि, उहे असां वटि घणा असांखे नज़र ईंदा। सो अल्टीमेटली असां हिकिड़ो ग़रीबनि जो खून निचोड़े टैक्स जी फॉर्म में असां अमीरनि खे सर्व करे रहिया आहियूं इन सोसाइटी में। हालांकि असां वटि कैपिटल टैक्स वधीक हुजणु खपे, असां वटि प्रॉपर्टी टैक्स वधीक हुजणु खपे, असां वटि जेके कॉर्पोरेशन ते टैक्सेशन आहे उहो वधाइणु खपे। तव्हांखे ख़बर आहे हिन महिल तक़रीबन तव्हां रिसेंटली सोशल मीडिया ते बि ॾिसंदा हूंदव इलाही न्यूज़ आहिनि त इलाही जेके पाकिस्तान जो पढ़ियो लिखियो तबिको आहे उहो छॾी रहियो आहे पाकिस्तान खे, ऐं लिटरली असां इलाही दोस्तनि जेके हलिया विया आहिनि। हुन रीज़न इहो आहे त पाकिस्तान में जेका अनसर्टेनिटी आहे, हाणे ख़बर ई कोन्हे त अॼु माना इहे टैक्सिस एतिरा वधिया आहिनि, छो जो तव्हांखे टैक्स कर्ज़ो त चढ़ंदो थो वञे न। हाणे सुभाणे जेको फ्यूचर आहे उहो वधीक डार्क आहे, उहो वधीक ग्रेव आहे, उहो वधीक प्रॉब्लमेटिक आहे। जॾहिं उहो वधीक प्रॉब्लमेटिक आहे, हिन मतिलबु आहे तव्हां को अहिड़ो स्ट्रक्चरल चेंज कोन आंदो आहे त तव्हां अमीरनि खां टैक्स कलेक्ट कंदो। सो अल्टीमेटली वरी बि तव्हां इन सैलरी क्लास ते ई टैक्स इम्पोज कंदव, इन ग़रीबनि ते ई टैक्स इम्पोज कंदव। हिन मतिलबु अगरि इन महिल मां पंहिंजी इनकम जो 35% टैक्स ॾेई रहियो आहियां, सुभाणे तव्हां मूंखां 50% वठंदो। बिल्कुल डॉक्टर साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। सैलरी क्लास तमामु घणो परेशान आहे, मथां टैक्सिस आहिनि। डॉक्टर अहमद सुमरो साहब, डॉक्टर शिराज पघारदार तबिके जी ॻाल्हि करे रहियो आहे, त उनजे मथां तमामु वॾा टैक्सिस लागू कया विया आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो, कीअं सैलरी क्लास जेको असांजो आहे माण्हू पघारदार तबिको आहे, उन जी ज़िंदगी केतिरी डिस्टर्ब तव्हांखे नज़र अचे थी, उन्हनि जे लाइ जेके टैक्सिस मढ़ाया विया आहिनि उन में केतिरी नाइंसाफ़ी कई वई आहे। ऐं डॉक्टर शिराज हिकु ॿी बि इंतिहाई अहम ॻाल्हि कई त जेको फ्यूचर आहे, जेको नज़र अची रहियो आहे मुआशी सूरत हाल, उन जे करे केतिरा ई माण्हू ॿाहिरि तरफ़ बि वञण तरफ़ वञी रहिया आहिनि। त इहे जेकी ग़ैर मुतमिन कंदड़ शयूं आहिनि, इनखे कीअं था तव्हां ॾिसो? सही, जिते ॻाल्हि कयूं था त हीअ वॾी तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे सैलरीड क्लास सां, उहो सरकारी नौकिरी कंदड़ हुजे या ख़ानगी नौकिरी कंदड़ हुजे। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे उहो तव्हां जी पघार मां तव्हां खणी वेंदो त हुनजी डिस्पोजेबल इनकम केतिरी रहंदी। डिस्पोजेबल इनकम मक़सदु आहे जेके बि तव्हां टैक्स कटे उन खां पोइ जेको तव्हां वटि पैसो बचे थो त उन मां जेके ॿिया अख़राजात घर जा कढी करे उन खां पोइ तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ तव्हां ख़र्च करे सघो, ओतिरा केतिरा पैसा बचनि था। त ज़ाहिर आहे उहो त पैसा आहिनि ई कोन, जेको वधीक जेको शयूं खणी वई त हुकूमत खणी वई। असल में असां जेको आहे न इहो बि तयारु आहियूं 50% 60% बि टैक्स ॾियणु तयारु, को मसइलो कोन्हे, पर जेके हुकूमत वाइदा कया आहिनि, जेको सोशल एग्रीमेंट हूंदो आहे टैक्स अदा कंदड़ ऐं टैक्स वठंदड़ दरमियान, त हिकिड़ो सोशल कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे अनरिटन, त भई टैक्स असांखे ॾियूं था, तव्हां बदिले में असांखे सहूलियतूं ॾियो। जेके सहूलियतूं ॾियनि था त ठीकु आहे, 60% बि ॾींदासीं। स्केंडियन कंट्रीज़ में आहिनि त उते बि 60-70% जो टैक्स उॾे हले थो वञे, पर उन नतीजे में उनखे बेपनाह जेके हुनजी ज़रूरतूं फ्री में मिलनि थियूं, तालीम सिहत सभु शयूं आहिनि जेके तव्हां ॾियो था, त ठीकु आहे, असांखे को इतिराज़ कोन्हे हिन बात खां। पर जॾहिं सिहत बि पाण वठूं, तालीम बि पाण वठूं, सिक्योरिटी बि पाण वठूं असां, त पोइ उन में तव्हांखे टैक्स वठण जो ज़वाज़ कहिड़ो आहे? इन सां छा थो थिए त उन डिस्पोजेबल इनकम थी थिए ऐं उहो वधि खां वधि जेको आहे रोज़ बरोज़ घटिजंदो थो वञे। इन सां छा थींदो, तव्हांजे सरकारी इदारनि में करप्शन वधंदी। ज़ाहिर आहे जॾहिं असां पंहिंजा ज़रूरतूं पंहिंजी पघार मां पूरियूं न करे सघंदासीं त पोइ ॿियो तरीक़ो छा आहे त जंहिं इदारे में असां कमु कयूं था उन इदारे में असां उते करप्शन कंदासीं, माण्हुनि खे मजबूर कंदासीं त उहो असांखे रिश्वत ॾियनि, ॿी के तरीक़े सां जेके बि माली बदउनमादी कंदासीं, त वरी नतीजो छा निकिरंदो त उहे ई इदारा पंहिंजो जेको कमु हुयो उन खां वेझी वेंदा, इदारा वरी बि नुक़सानु आम अवाम खे थींदो। तो इन करे जेको आहे सैलरी क्लास ते टैक्स ॾियण खां बजाए बहितर इहो आहे त असां जेके ॿिया जेके टैक्स जा फॉर्म उनखे वधायूं। अच्छा, मां त अञा वॾी अहम ॻाल्हि इन खां अॻिते वधी मां ॻाल्हि करणु चाहियां थो त असां टैक्सिस केॾो छो ठाहियूं था?
मुल्की वसाइल आहिनि, बेपनाह वसाइल आहिनि मुल्क में। पाण इहे मुल्की पनाह वसाइल जेके आहिनि उहे चंद माण्हू जे कंट्रोल में आहिनि। मिसाल हेॾी फर्टाइल ज़रख़ेज़ ज़मीन आहे, इहे चंद जेके तव्हांजा जेके लैंड लॉर्ड्स आहिनि उनजे कंट्रोल में आहे, तव्हांजूं खाणियूं आहिनि, तव्हांजूं इहे सभु रिसोर्स खे इस्तेमालु करे माण्हू जा मसइला टैक्स छो था आणो। खोड़ सारा अहिड़ा मुल्क आहिनि जेके टैक्स फ्री हुया। मिसाल तव्हांजो सऊदी अरेबिया टैक्स फ्री हुया, लिबिया तव्हां ॾिसो उन दौर में कदर गज़ाफ़ी जेको आहे उन दौर में तव्हां ॾिसो आम माण्हू खे भई सभु ज़रूरतूं हुयूं, का टैक्स कोन हुई। त जेके मुल्की वसाइल आहिनि अलाह ताला इहे वसाइल सभु इंसाननि जी बराबरी कई आहे। इस्लामी जी मईशत जो पहिरियों उसूल जेको हक़ी मईशत आहे, जंहिं मुताबिक़ उहा जेके वसाइल आहिनि उहे सभु इंसाननि जी बराबरि उन जा जेके हिसेदार आहिनि। त हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त ईमानदार तरीक़े सां इहे वसाइल इस्तेमालु करे माण्हू खे सहूलियत पूरे ज़रूरतूं पूरियूं करे बचे जो टैक्स। पर जेके टैक्स हणो बि अथा त प्रोग्रेसिव टैक्स हणो, तव्हां डायरेक्ट टैक्स वठो। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो था त इनडायरेक्ट टैक्स तव्हांजो 70% इनडायरेक्ट टैक्स आहिनि, जंहिं में तव्हांजो जेके पंहिंजो फीडरल एक्साइज़ ड्यूटी आहे या तव्हांजी जेके ॿियूं जेके टैक्सिस आहिनि, इहे टैक्सिस तमामु घणियूं आहिनि। इन टैक्सिस खां असांखे घटि खां घटि, छो जो इन जो भार जेको आहे न ख़ासि तौर ते वञी करे तव्हांजे आमूर ते पए थो। जंहिंजे करे तव्हां ॾिसो 14% जेके पेट्रोल प्रोडक्ट जी का डिमांड आहे उहा घटिजी वई आहे तव्हांजी। हाणे पेट्रोल जी घटिजी वञे त मक़सदु आहे त ओवरऑल तव्हांजी इकोनॉमी हिकिड़ी श्रिंक थी रही आहे, घटिजी रही आहे, प्रोडक्शन मैन्युफैक्चरिंग कोन थी रही आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त तव्हांजे जेको आहे शोबे में अॻे मेडिकल डॉक्टर ऐं जेको इंजीनियरिंग जो वॾो स्कोप हूंदो, हाणे इंजीनियरिंग को एडमिशन ई कोन थो वठे। नतीजे में हुननि छा कयो आहे, पंहिंजी इंजीनियरिंग काउंसिल हाणे मेडिकल वारा शागिर्द जेके बि आहिनि उहे बि इंजीनियरिंग बि एडमिशन वठी सघनि था। जो मैन्युफैक्चरिंग थिए ई कोन थी, तव्हांजो इंजीनियर वञे काॾे। इहे सभु जेके आहिनि से मामलात आहिनि जंहिं सां असांजी पूरी इकोनॉमी ख़तमु थी वई आहे। तो इन करे असांखे डायरेक्ट टैक्स वधणु वञो। हाणे APR आहे कि तव्हां हिन वक़्तु जेको आहे असांखे पंहिंजा गोश्त वारा जमा करणा आहिनि, त जेके तव्हांजी आबादी तक़रीबन 24 करोड़ आबादी मां घणा 60-65 लख माण्हू जेके गोश्त वारा जमा कराइनि था, ऐं ॿिया जेके आहिनि तव्हांजा नॉन फाइलर्स आहिनि। बाबा व्हाट्स हो नॉन फाइलर्स छो आहे? हर को फाइलिंग करे, तव्हांजी जेका पूरी इकोनॉमी आहे उहा दस्तावेज़ी इकोनॉमी थी वञे, डॉक्यूमेंटेड इकोनॉमी थी वञे, ख़बर पए त जेको को बि इंसान छा करे रहियो आहे। हर शइ तव्हांजी थ्रू QR कोड जे पेमेंट थिए, डिजिटल जेके तव्हांजा ज़रा आहिनि इन ज़रिए सां तव्हांजी पेमेंट थिए, त हिकु नंढी नंढी जेका ट्रांसेक्शन थिए थी तव्हांजे मुल्क में, उनजी ख़बर हुकूमती इदारे खे ज़रूरु हुजे, त जंहिंसां तव्हांजे जेको आहे वसाइल वधंदा, तव्हांजी रेवेन्यू वधंदो, तव्हांजी टैक्सिस वधंदी। ऐं उन खां अलावा जेको आहे तव्हांजी जेका बॉर्डर्स ते जेका थिए थी तव्हांजी स्मगलिंग, ग़ैर क़ानूनी शयूं थिए त इनखे बि तव्हांखे रोकणो पवंदो। इहे सभु जॾहिं इक़दामात कंदासीं त तॾहिं असां जेके से टैक्स जो भार घटि करे सघंदासीं ऐं माण्हू खे वधीक सहूलियत ॾेई सघंदासीं। तो बहरहाल इन सभिनी शयुनि खे करण लाइ वरी बि इहा ई ॻाल्हि आहे त गुड गवर्नेंस सिस्टम, जेसिताईं गवर्निंग सिस्टम न आहे सत तेसीं सां कुझु कोन था करे सघूं। सिर्फ़ु हाल अहवाल करे सघूं था, मसइलनि खे आइडेंटिफाई करे सघूं था, मसइलनि जो हल बि पेश करे सघूं था, पर जेसिताईं अमल दरामद न कंदा इदारा, हुकूमत जेको आहे संजीदगी जो इज़हार न कंदी, त तेसिताईं इहे पिया असां टाकशूस कंदा रहंदासीं, हालात ईअं ई रहंदा। तो इन करे अहम शइ इहा आहे त तव्हां माण्हू पता टैक्स न हणो ऐं ख़ुदा इनडायरेक्ट टैक्स घटि खां घटि कयो, डायरेक्ट टैक्स वधायो त जेके टैक्स ॾेई सघनि था उनखे तव्हां उहो जा टैक्स ॾियनि। तव्हांजी ज़राअत जेको आहे तव्हांजी टैक्स फ्री आहे, तव्हांजो रिटेल सेक्टर आहे 30% उन रिटेल सेक्टर जो जेको कंट्रीब्यूशन आहे तव्हांजी मईशत में उहो टैक्स आहे। तव्हां ॾिसो रेस्टोरेंट वञो, भरिया पिया आहिनि माण्हू जा, उहो कोशिशि कंदा आहिनि तव्हां असांखे कैश में ॾियो, असांखे क्रेडिट कार्ड जे ATM जे कार्ड जे ज़रिए सां पेमेंट न कंदासीं, न वठंदासीं, असांखे कैश में ॾियो। इन जे करे त ख़बर ई कोन पवंदी हुकूमत खे, जेकॾहिं क्रेडिट कार्ड जे ज़रिए सां कयो, QR कोड पेमेंट जे ज़रिए सां कयो, इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं। ऐं ओतिरी ख़बर पइजी वेंदी त कहिड़े रिटेल स्टोर जी केतिरी इनकम आहे, केतिरी तव्हांजी होलसेल जी केतिरी सेल आहे, उन मुताबिक़ उते तव्हां टैक्स हणी करे तव्हां वठी सघो था। आख़िर हेॾो वॾो BR इदारो आहे त हू आख़िर टैक्स वठण में नाकाम छो आहे? त उनजे करे इदारे में अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके करप्शन कनि था, जेके इन इदारे खे जेको आहे सो जेका विहारे छॾियो आहे, उहो कमु पंहिंजो सही कोन था कनि। हाणे माण्हू त चए त मां टैक्स डेट में नथो अचणु चाहियां, मूंखां तव्हां इहे रिश्वत ते पैसा वठी वञो, टैक्स डेट में अची वेंदुसि त मुंहिंजे लाइ वॾा मसइला थी वेंदा। पोइ इन करे बि माण्हू फाइलर कोन था अचनि त जेके कॉम्प्लिकेटेड या पेचीदा निज़ाम आहे तव्हांजो APR जे माण्हू जेका उनजी जेका ग़लति जेको आहे रिश्वत वारो अमल आहे, उनखे माण्हू तंग आहिनि इन सिस्टम मां। ऐं एॾो त कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे जो तव्हां परेशान थी वेंदव। ॾिसो तव्हांजा जेके असां रिटेल जेके सेक्टर आहे तव्हांजो, इन में 90% माण्हू अनपढ़ियल आहिनि। असां कारोबार उन खां कराईंदव जेको पढ़ंदो न आहे, जेको पढ़ी कोन थो सघे कारोबार करे, उहे तव्हांजा इहे इनकम टैक्स जा फाइल कीअं कंदा?
उन करे थो की केॾो सारा वकील रखणा पवनि था, हुते जवाबु आहे अहिड़े सां जांच की तव्हां पैसा मोकिलियो, मूंखे फाइनल न कयो। इन करे टैक्स निज़ाम खे आसान कयो, डायरेक्ट टैक्स खे वधायो, इनडायरेक्ट घटायो, त जीअं तव्हांजे मुआशरे में आम माण्हू जी ज़िंदगी बहितर थिए, इदारनि मां करप्शन घटि थिए, ऐं जेके सरकारी मुलाज़िम आहिनि, गैर सरकारी मुलाज़िम आहिनि, उन्हनि जी जेका लाइफ स्टाइल जेको आहे उहो वधे, बहितर थिए। अञा ज़रूरत आहे त उनजी पघार वधायो। हिकिड़ो तरीक़ो इहो क्राइटेरियन इहो आहे त भई घटि में घटि सोन जे तोले जेतिरी हिकु माण्हू जी पघार हुजे, घटि में घटि यानी हर माण्हू त जीअं उहो पंहिंजी ज़िंदगी बहितर गुज़ारे। हिन वक़्तु सोन जो तोलो 2.5 लख, घटि में घटि हर माण्हू जी पघार जेतिरी ॾियो, कहिड़े बि ग्रेड में हुजे। ज़ाहिर सतले ग्रेड वारो माण्हू सोन त कोन खाईंदा, उहो बि सब्जियूं वग़ैरह उहो जेको आम माण्हू खाए थो। इन करे इहे सभु शयूं जेतिरो तव्हां इन ते ॾींदव त ओतिरो माण्हू जी भलाई बहितरी थींदी, ओतिरो तरक़ी कंदो, करप्शन घटि थींदी। बिल्कुलु डॉक्टर साहब, इंतहाई अहम तस्जियो तव्हां कयो, गुड गवर्नेंस जी ॻाल्हि इंतहाई अहम तव्हां कई। डॉक्टर शिराज, डॉक्टर रहीम बख़्श साहब FBR सिस्टम बि जी बि ॻाल्हि कई, उहा तव्हांजे साम्हूं आहे। FBR जो ई जेके समूरा मामला, माण्हू उन खां डिस्टर्ब रहनि था, परेशान रहनि था। ऐं हिकु सब्सिडीअ जी ॻाल्हि अचे थी, IMF बिजली जेके बिलनि ते सब्सिडी ॾिनी सरकार पंजाब में ख़ासि तौर ते, या मुख़्तलिफ़ ॿियनि जेकी सब्सिडी आहे उहा वापसि वरिती वञे थी, त छा IMF जूं इन शर्तुनि हेठि सभु कुझु थी रहियो आहे? सर ॾिसो, उहो सब्सिडी ॾिनी छो वई आहे, पहिरीं ॻाल्हि त असांखे इहो सम्झणु खपे, जॾहिं तव्हां IMF ॾे वञो था लोन वठण लाइ, इन जो मतिलबु छा आहे, हिकिड़ो सिग्नल इहो छा थो करे त तव्हां वटि पैसा न आहिनि। ऐं ॿी जॻह ते जॾहिं तव्हां डोमेस्टिक इकोनॉमी में स्टेटमेंट, अगरि मां IMF जो को डिग्नेटरी हुजां, हुते वेही इहो स्टेटमेंट पढ़ां त 2 महीननि जे लाइ हिकिड़ो सर्टन, मिसाल तौर पंजाब में हिकिड़ो सर्टन बिल जेको आहे, सर्टन परसेंटेज उन बिल जी उहा माफ़ कई वई आहे। हाणे तव्हां इहो ॿुधायो त हिकिड़ो ज़ी शऊर माण्हू छा सोचींदो त यार हिकु त तव्हां वटि पैसा न आहिनि, हलो ठीकु आहे, उहो तव्हां अगरि 400 अरब आहे या केतिरो बि 45 अरब आहे या 60 अरब आहे, जेतिरो बि अरब रुपया थियनि था, तव्हां हुनजी का इंडस्ट्री हणो आहे त कोई बि ज़ी शऊर माण्हू हुन ते क्वेश्चन न करे आहे, छो जो उहो एम्प्लॉयमेंट क्रिएट कंदो, उहो आउटपुट क्रिएट कंदो, उहो तव्हांजी इकोनॉमी खे अॻिते वठी वेंदो। माना काई बि स्टडी कोन थी आहे, काई बि रिसर्च कंडक्ट कोन थी आहे, तव्हां हेतिरो वॾो इकोनॉमी जो जेको चंक आहे, हेतिरा सारा अरब रुपया, मिसाल तौर शौकत खानम तकरीबन 4 अरब रुपया सां ठहे थो, ठीकु आहे। हिन मतिलबु आहे तव्हां तकरीबन 12 to 14 अहिड़ा अस्पताल ठाहे सघो था, ओतिरो अमाउंट तव्हां सिर्फ़ु हिकिड़े 2 महीने जे रिलीफ में ॾेई छॾियो आहे। छा अवाम को अगरि तव्हां इवन इंटरव्यू बि कंडक्ट कंदव न त माना छा उन्हनि खे हिन रिलीफ जो फ़ाइदो पवंदो? 2 महीननि सां अगरि मुंहिंजा 2000 घटिजी वञनि त उन सां कहिड़ो इम्पैक्ट पवंदो मुंहिंजी लाइफ ते? सो इहो हिन जो माना सिर्फ़ु हिकिड़ो पॉलिटिकल गिमिक हुयो, ऐं इहे न करणु खपनि। असां एतिरा बदनसीब आहियूं जो असांखे इहो बि IMF तो ॿुधाए त तव्हांखे इहो नाहे करिणो। मां चवंदो कॾहिं कॾहिं असांखे शर्म करणु खपे त असांखे पंहिंजे हाउस एंड ऑर्डर खे करण लाइ असांखे ॿियो ॿुधाए थो, ॿाहिरियों हिकिड़ी एजेंसी ॿुधाए थी, हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ॿुधाए थी त बाबा तव्हां इहे फुज़ूल ख़र्चियूं न कयो, पंहिंजे मुल्क में अमीरनि को टैक्स वठो। IMF इहा थी चए, IMF थी चए डायरेक्ट टैक्सेशन तव्हां इम्पोज कयो। तव्हां जेका सब्सिडीज़ आहिनि, मिसाल तौर हाणे सब्सिडीज़ तव्हां कंहिंखे ॾेई रहिया हो, तव्हां मां तव्हांखे गारंटेड थो चवां, बिल्कुलु इहो तक़रीबन पाकिस्तान में जेके भी जे नाले ते सब्सिडी ॾिनी थी वञे सिर्फ़ एलीट खे ॾिनी जी हाँ बिल्कुल डॉक्टर शिराज माफ़ कजो इंतहाई अहम इशू आहे इन ते तमामु डिघो ऐं वसी अञा बि सीरियस ऐं ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे पर प्रोग्राम जो वक़्त ते असांजो पुॼाणी ते पहुतो आहे डॉक्टर शिराज राजपूत तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हांजी महिरबानी अतीक रहमान साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन मुआशी माहिरनि मुल्क जी मौजूदा मुआशी सूरताल ते पंहिंजा इंतहाई अहम तज़ियो ॾिनो इंतहाई अहम राय ॾिनी मुआशी माहिर हिन वक़्तु जेकी सूरताल हली रही आहे उनखे पंहिंजी अख सां ॾिसनि था ऐं ईंदड़ वक़्त में छा थी रहियो आहे उन ते इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई वर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदो इजाज़त अला वाहे।